शेर खान जेकॾहिं तव्हां इन ज़ालिमनि खे न रोकियो हा त अॼु मां ज़िंदा कोन हुजां हा। रहीमा, अदा शेर खान तो पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कई, पर जेकर तव्हांजी हयाती अञा बाक़ी आहे तो छॾे कोन वेंदी। वॾा ज़ालिम आहिनि हिते जा माण्हू यार, वॾा ज़ालिम आहिनि। थोरी घणी ॻाल्हि ते बंदूकूं बियूं था खड़ियो कनि। अहिड़ा सभु माण्हू न आहिनि, के माण्हू मोहबती ऐं कुर्ब वारा बि आहिनि, पर चंद माण्हुनि मलीर मुल्क के महशर जो मैदान करे छड़ियो अथनि। मूं त तोखे पनाह ॾिनी आहे, पर सॼी ज़िंदगी चौकीदारी त नथो करे सघां। मां तुंहिंजी हिफ़ाज़त 2-3 ॾींहं करे सघां थो। तूं सोच, उन खां पोइ जानू तोखे जीअरो छॾींदो? न शेर खान न, हाणे जंहिं ॾींहुं बि जानू जे रुख चढ़ियोसि न उन ॾींहुं पूरो कंदो। इन्हीअ करे त मां तोखे सलाह ॾियां थो रहीम त ही ॻोठ छॾे हलियो वञ, छो त जानू तोखे हिते रहण कोन ॾींदो। मां पंहिंजी ज़मीन जा टुकड़ा छॾे हितां नथो वञी सघां। रहीम हयातीअ खां मथे का बि शइ न हूंदी आहे। चवंदा न आहिनि त जी ख़ुश त जहान ख़ुश। इहो जानू त सॼी ज़िंदगी मुंहिंजो पीछो कोन छॾींदो। पोइ छा मां ॻोठ छॾे सॼी ज़िंदगी दरपदर रहां? इहो जानू हाणे चंद ॾींहंनि जो महिमान अथई। इन्हीअ करे तोखे सलाह थो ॾियां त कुझु ॾींहं जे लाइ हितां हलियो वञ, जेसीं ताईं मां हितां जो गंद किचिरो साफ़ करे वठां। उन खां पोइ तूं वापसि हिते हलियो अच ऐं सॼी ज़िंदगी सुकून सां गुज़ार। खैर त आहे न? तूं ॿुधाई छो नथो? चाचा ॻाल्हि कर, छो तो हाणे वारी खबर पई आहे त मुस्तमल करना है। बह जा परावा, बह जा परावा, बह जा परावा, बह जा परावा। अबे छा थियो? खैर त आहे न? तूं ॿुधाई छो नथो? चाचा ॻाल्हि कर, छो तो हाणे वारी खबर पई आहे त मुस्तमल करना है। छा? चाचा न ये नथो थी सघे। तूं जो रुस्तम नथो करे सघे। बाबा, ये वक्त घर में वेहण जो ना है। जल्दी आओ तो जांच करो, बता कौन हो। चाचा अबे छा थियो? ये पता बनाओ। जैसे अस्पताल ॿुधाई छो नथो? चाचा ॻाल्हि कर, छो तो हाणे वारी अल्लाह कंदो, अल्लाह कंदो। ये कौन हूंदो? और अॼु मुस्तमल करना है। चाचा ये कम न जो है, मैं भी न कहे नथो थी सघे। चाची तू जो रुस्तम नथो करे सघे। आजो पार के संभाल वेहण जो ना है। अया जल्दी आओ, की खबर है? जांच करो, बता कौन हो। चाचा कौन थी सके तो ये पता खबर बनाओ। एलर्जी का जैसे अस्पताल बन गया। बता करो अल्लाह कंदो, अल्लाह कंदो। ये पकड़े कौन हूंदो? और अॼु मैं वरी दाबारन के शहर में बिठो। ये कम न जो है, मैं भी न कहे। पर चाची राती तू पंहिंजे पाण खे संभाल। मां गुनाहगार नारी के संभाल। जेला साईं की खबर ना है। जेकॾहिं पुॼी अचे न हल बाबा, मुंहिंजो सिर छुॾ जाए। पर मुझे रुस्तम खे जीवन के जाला साईं। उनखे वॾी हयाती ॾिजाए। तू मुझे पकड़े दे। उनखे वॾी हयाती ॾिजाए अल्लाह साईं। या अल्लाह नहीं तो
कुछ भी नहीं गुरु कार थियो पत्ता गुरादी रुस्तम के वली तादारन मारे भी थो गुनाहगार लाड़ी के वली तादार रुस्तम के मारे छडियो ही तू छा पे चवे यो मान थो चवा पर गोठ जे नंढे वरे दी जबान ते या गाला पुट इहो केडी मां थियो कट जाए मामा हींअर ई ॿुधो माजीअ न विसम का दुकान दे वखर सावणे रे तू तेज वञन लगे वाली हयाती दी जा आज इमदाद का पुछो त इमदाद मूंखे ॿुधायो कुछ देर पहिरियां रुस्तम जे मौत जी ख़बर मूंखे हिकिड़ो हमरा ॿुधाए वियो आहे इहो वली दादा पर कहरीला दाएड़ा ज़ुल्म इहो कारीगर के कोठ में रहणी कोन ॾींदा रुस्तम के वली तादारन मारे भी थो पुट जो सुर खयो वरी हाणे रुस्तम के मारे छडियो ही तू छा पे चवे यो मां नथो चवा पर गोठ जे नंढे वरे दी ज़बान ते इहा ॻाल्हि आहे चाची तू काने थी वनी इहो केडी महल थियो आहे मामा हींअर ई के मोट आहे कोन ॾींदो माजीअ न विसम का दुकान दे वखर वठण सावणे रे तू तेज वञन पिया अमड़ ते जवाब पुट माजन इमदाद का पुछो त इमदाद मूंखे ॿुधायो कुछ देर पहिरियां रुस्तम जे मौत जी ख़बर मूंखे हिकिड़ो हमरा ॿुधाए वियो आहे इहो वली दादा पर कहरीला दाएड़ा इहो कारीगर के कोठ में रहणी कोन ॾींदा पर मुझे पुट जो सुर खयो वरी हाणे रुस्तम जे तव्हां जो हमरा बिल्कुल सही आहे गोली चमा लगी निकरी वे आहे मां वञी थी अच चाची तू काने थी वनी तव्हां खे परेशान थियण जी का बि ज़रूरत न कोई कंहिंखे मोट आहे कोन ॾींदो आहे पर मां वञा खतरे जी का ॻाल्हि मां बोलते जवान पुट जो छो आयो अमड़ ते जवान पंहिंजे मरीज़ खे ॿिए पासे खणायो चइनि त तव्हां जो हमरा सही आहे को बि गहरो घाव न आहे हिकु ॿिनि ॾींहंनि में मोकल ॾेई छॾींदुसि हा हा मारिया जी जिंदगी त तहां तबाह ऐं बर्बाद करे छॾी बाबा पर जेकॾहिं हू ज़ुल्म चवो न थई थियो न ख़ुदा खे मरी मोह बि ॾेखारणो तव्हांखे कॾहिं बि बख़्श कोन कंदसि क़यामत कारी करे रहीम खे मुझे मथां को बि ज़ुल्म नाहे कयो वरी वरी जानू जे घर गिरो शहर में वठी अची घर में रहायो आहे जानू हाणे हिनखे कॾहिं बि न छॾींदो मां पंहिंजी ॻाल्हि न पई कयां बाबा मां मारिया जी ॻाल्हि पई करियां मारिया खे मूं छा कयो आहे बाबा साईं मारिया मुंहिंजी उमिरि जी आहे ऐं तव्हां जी शादी अहिड़े शख़्स सां कई आहे जिन ॿई पेर क़ब्र में आहिनि मारिया खे जेको तव्हां खतरे जी ॾिनो आहे ॻाल्हि कान्हे न उहो हुनजी पीउ जी तव्हां जो उमिरि खां हमरा बि वॾो बिल्कुल आहे सही आहे गोली चमा लगी निकरी इहो वे ज़ुल्म आहे न आहे त ॿियो छा आहे बाबा इन ये छोरीअ खे तव्हां इज़त खे रास परेशान न थियण जी आई का बि ज़रूरत न बाबा डॉक्टर साहब मारिया मुंहिंजी मदद जेकॾहिं खतरे जी का ॻाल्हि गलती ज़ोर मुंह भरियो आहे वरी आहे ॿुधायो गलती मारिया जी न मुंहिंजी आहे असां पंहिंजे मरीज़ खे कंहिं ॿिए पासे जेकॾहिं खणायो तव्हांखे सज़ा में जानो चइनि सां त शादी तव्हां जो कराइणी हुई हमरा त मुंहिंजी सही करायो आहे आहे मारिया जी को बि न गहरो घाव न आहे हिकु ॿिनि ॾींहंनि में मोकल ॾेई छॾींदुसि बकवास में करी बाबा पंहिंजी न्याणी जी ज़ुल्म चवो न थई को बि न लॻे ख़ुदा खे मरी मोह बि ॾेखारणो आहे ऐं बाक़ी ॿियनि जी क़यामत जे बारे में तव्हां कॾहिं सोचो ई मोतो जे कोन मथां था को बि ज़ुल्म नाहे कयो बस हाणे शहर में वठी अची घर में रहायो आहे इन बारे में तो को बि बहस करणु नथो चाहियां मां मारिया जी ॻाल्हि न पई कयां तव्हां तबाह ऐं बर्बाद करे जी ॻाल्हि पई करियां पर जेकॾहिं हुन जी मारिया खे मूं सोच छा में कुझु कयो थियो न बाबा साईं मां तव्हांजी मारिया मुंहिंजी उमिरि जी कंदसि ऐं तव्हां हुनजी शादी रहीम खे अहिड़े मूं शख़्स छॾे सां ॾिनो कई आहे आहे जिनजा ॿई पेर क़ब्र में आहिनि जानू हाणे हिनखे कॾहिं बि कोन छॾींदो मारिया खे जेको तव्हांजो कमदार आहे बाबा साईं ऐं हू तव्हांजी उमिरि खां बग़ैर को बि कदम कोन खणंदो तूं ॿाहिरि इहो मसइलनि ज़ुल्म खे न आहे छॾ त ॿियो छा आहे पंहिंजी बाबा ॻाल्हि कर इन ये छोरीअ खे इज़त रास तकलीफ़ अचे बाबा उहा ॿुधाए मारिया जेका बि तकलीफ़ मिली वो हुन जी शिकायत कोन कंदसि गलती मारिया जी न मुंहिंजी आहे पर जेकॾहिं मारिया जी सोट खे कुझु थियो जेकॾहिं तव्हांखे सज़ा में जानो सां शादी कराइणी हुई त मुंहिंजी करायो आहे मारिया जी न इहे बुआ हिन ॻोठ में कंहिंखे बि जीअण कोन ॾींदा हिन सॼे ॻोठ में सभिनी खे मारे पूरो पंहिंजी न्याणी जी इज़त ते दाग को बि न लॻे और बाक़ी ॿियनि जी न्याणी जी इज़त जे बारे में तव्हां कॾहिं सोचो ई कोन था को बि मन बस हाणे न करियो वरी हाणे तुंहिंजे बचड़े खे इन मारे बारे में तो सां को बि बहस करणु चाची नथो चाहियां अल्लाह सही ख़ैर कंदो मारिया जी अहिड़ी ॻाल्हियूं करे तबाह ऐं अल्लाह बर्बाद पकी करे ख़बर छॾी नाहे पई पर जेकॾहिं हुन जी अड़ी सोच खे कुझु भागन थियो न भरी तुंहिंजा त मां- भाग मां तव्हांखे ओ कॾहिं अमड़े। बख़्श कोन कंदसि इहो दिलि खे रहीम कूड़नि खे मूं दिलास छॾे में ॾिनो ॾियण आहे सां हक़ीक़त डरी वरी कोन वरी जानू वेंदी जे घर गिरो आहे होते आजो सॼे ॻोठ में जानू हिक हाणे हिक जे कॾहिं बि कोन बात थी छॾींदो
जानू तव्हां जो कमु इन्हे आहे बाबा बलूअ साईं वारनि ऐं हू तव्हांजी बेचारे इजाज़त खां मुस्तफ़ा बग़ैर खे को बि कदम कोन खणंदो तूं ॿाहिरि मुस्लिम खे छॾ ये अल्लाह पंहिंजी न ॻाल्हि कंदो कर जेकॾहिं मुंहिंजे तोखे जेका बछड़े खे तकलीफ़ कुझु अचे थियो उहा ॿुधा मां जीअरी रही मूंखे सघंदसि जेका बि तकलीफ़ मिली जवान जी शिकायत कोन कंदसि लाश खे ॾाढो ईंदो आहे पर जेकॾहिं मारीअ जे सोट खे कुझु थियो त मां पंहिंजी पाण खे मारे छॾींदसि परड़ीअ थी मोए पुठियो को मोह कोन्हे मुआ हिन ॻोठ में कंहिंखे बि जीअण कोन ॾींदा पिया हलूं था हिन सॼे ॻोठ में सभिनी खे मारे पूरो कंदा ॾिठो ई कोन हाणे तोखे पाण संभालणो पवंदो मारियो मोही कीअं जो अदर न हेड़ो होॾो वरी हाणे बचड़े जो इलाज मारे ॾाढो ईंदो चाची अल्लाह साईं ख़ैर कंदो बस कर छो थी अहिड़ियूं ॻाल्हियूं करे अञा पकी ख़बर न आहे पई जो आमदारी अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग ओ अमड़े जेको इहो दिल खे मुंहिंजे मन पूरन में दिलास उम्मीद में जो ॾियण ॾींहुं सां आहे। हक़ीक़त डरी कोन छोकी वेंदी हुनखे विसाए होते आ जो मूंखे सॼे मातम ॻोठ करण में ते हिक मजबूर हिक जे करी। बात ते आ त इहो इन्हे वलूअ वारनि अल्लाह कंदो बेचारे रुस्तम मुंहिंजो खे बचड़ो मार। खैरन सां कारी ईंदो दीना ये न चओ ये अल्लाह ई न कंदो जेकॾहिं मुंहिंजे बछड़े खे कुझु थियो मां जीअरी रही सघंदसि न त हू जवान पुट जो जॾहिं लाज खे ॾाढो ईंदो आहे न बाबा अंदर तूं घर करुण थी वेंदो आहे मां सोचो टे। करुण थी वेंदो आहे हाणे त मुंहिंजी दिलि हिकु पल बि सोच खां थी। परे रहण नथी चाहे मोए पुठियो ठीकु आहे को पुटु। मोह कोन्हे तूं भली पंहिंजे सोच वटि पिया हलूं था जी इहा अखियूं हक़ीक़त खोले आहे अदी इहा हक़ीक़त आहे ऐं इहा ख़बर मां हाणे घर तोखे ॿुधायो पाण कोन्हे। संभालणो पवंदो हा बाबा तूं जल्दी वञ छोकीअ जो चाचीअ खे इहा ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाए किथे चाची बचड़े जो बि लाज हली न। तुंहिंजे अखि ॾाढो ठीकु आहे बस कर दी बस कर छो पई मुंहिंजो आमदारी जेको मुंहिंजे मन में उम्मीद जो ॾींहुं आहे छो थी हुनखे विसाए मूंखे मातम करण ते मजबूर करी ओ बस कर अदी बस कर अल्लाह रब जो कंदो आहे, हुन रब मुंहिंजो जे कुझ बचड़ो में खैरन कहिड़ो सां घर ईंदो आदि मां बस रब कीअं पुत्र। कयां जेसि अल्लाह ताईं मां साईं पंहिंजे ख़ैर बचे खे न इहा ख़बर मूंखे वञी। सुकून न भाॼे खे मिलंदो न त हू वीचारी रब कॾहिं तो रोई ज़ालिमनि रोई जो पंहिंजा पाड़ा हाल बुरा करे पटे छॾी। न बाबा तूं घर वञ सबर मां सोचो कर टे। रब खे यादि कर हाणे त मुंहिंजी दिलि हिकु पल बि सोच खां परे रहण नथी चाहे ठीकु आहे पुट तूं भली पंहिंजे सोच वटि जीअं अखियूं खोले त हू तोखे ॾिसे। ऐं इहा ख़बर मां घर ॿुधाए वरी वञी। हा बाबा तूं जल्दी वञ चाचीअ खे इहा ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाए किथे चाची मरी न जिन जूं बंदूकूं सदाई मुंहिंजे मथियां उभियूं हूंदियूं अॼु उहे मूंसां हथ पिया मिलाइनि मां तव्हां खां इन नरमीअ जो सबबु पुछी सघां थो भली दादा इहो न सम्झ बस कर अदी बस असां तोखां डिॼी विया आहियूं अदी रब जो या काहे कमज़ोर हुन थी रब विया जे आहियूं। कुझ में कहिड़ो न हरगिज़ न आदि मां बस कीअं कयां छो त जेसि दिलदार ताईं मां दरिया पंहिंजे आहे बचे खे न मिलंदसि, मूंखे सुकून अंत न टोड़े। मिलंदो। ढेला बोले। रब भली कॾहिं दादा, तो ज़ालिमनि जो असां पाड़ा तोसां हथ मिलाइण चाहियूं था सबर इन कर एवज़ रब खे यादि कर तोखे तुंहिंजे दुश्मन जो लाश वली मिलंदो दाद सां धोखो पर तोखे दिलदार। असांजी मदद करणी पवंदी बग़ैर मफ़ाद ऐं लालच पुराणो छो न हुजे तव्हां पंहिंजे पीउ खे बि मारे खे वञण जी ताक़त रखंदो आहे पहजा ओए परावा, मूं मथां एॾी भलाई आख़िर छो असांजो मक़सद बि आहे मफ़ाद बि आहे पर इहो पोइ पहजा तोखे असांजे मथां एतमाद करे हथ मिलाइणो पवंदो पहजा यकीन कर वली दादा परावा, तोसां धोखो कॾहिं बि न थींदो वली दाद सां धोखो दिलदार पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे पर ठिकर खे भञण जी ताक़त रखंदो आहे
ऐं तव्हां मुंहिंजे अॻियां भितर आयो भितर तोड़े छॾींदो साम्हूं शायदि तोखे असांजे सदाई मुंहिंजे मथियां उभियूं हूंदियूं पोइ मूंखे इहो ॿुधायो अॼु उहे मूंसां हथ बदिले में मूंखे छा करणो पवंदो पहिरियों असांजी मदद कर मां तव्हां खां ई तोखे तुंहिंजे वॾे नरमीअ जो सबबु पुछी सघां थो वली दादा इहो न सम्झ असां खां पोइ ॿुधाईंदासीं या कमज़ोर थी बदिले में तोखे छा करणो न हरगिज़ न त पोइ ठीकु आहे दिलदार दिलदार दरियाव आहे मूंखे तव्हां सां हथ मिलाइण में बेला बोड़े का बि हपक कोन थींदी वली दादा असां तोसां हथ मिलाइण चाहियूं था इन एवज़ तोखे तुंहिंजे दुश्मन जो लाश मिलंदो पर तोखे बि असांजी मदद करणी पवंदी मुझे बचड़े जी ख़बर नहीं बग़ैर मफ़ाद ऐं लालच जे भाई खैर कर तव्हां पंहिंजे पीउ खे बि मानीअ बोर कोन था ॾियो मूं मथां एॾी भलाई बिल्कुलु सही आख़िर छो असांजो मक़सद बि आहे मफ़ाद बि आहे बचड़े ने खैर पर कयो इहो पोइ अल्हम्दुलिल्लाह पहिरियां तोखे असांजे मथां मालिक एतमाद तुंहिंजा करे लख हथ मिलाइणो पवंदो अॻ में जग जहान जे बचन जो खाए तोसां दोखो करे कॾहिं मुंहिंजे ढोलण पुट जो बि वली दाद सां दोखो दिलदार अदा हिन खे वठी वञी पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे हिते जो हिते रोईंदे रोईंदे दम ॾींदी पर ठिकर खे वञण जी ताक़त रखंदो आहे रोण पिटण खे छॾ तूं तयार थी त मां तोखे वठी हलां चाचा तव्हां मां बि हलंदसि मुंहिंजे अॻियां भितर आयो भितर तोड़े छॾींदो साम्हूं शायदि तोखे असांजे मथां तूं तयार थी त मां तोखे वठी हलां त पोइ मूंखे इहो ॿुधायो त बदिले में मूंखे छा करणो पवंदो पहिरियों असांजी मदद कर मथां हमलो थियो तोखे तुंहिंजे वॾे दुश्मन शेर खान जो लाश ॾियूं केर तो थी सके उन खां पोइ तोखे ॿुधाईंदासीं त बदिले में तोखे छा करणो पवंदो कूड़ न हणंदुसि त शेर पोइ ठीकु आहे दिलदार इहो कमु मूंखे तव्हां सां हथ मिलाइण में का बि हपक कोन थींदी तो हमलो कयो तुझी रुस्तम असां कहिड़ी दुश्मनी आहे मुझे बचड़े की खबर दे खैर दुश्मनी आई खैर कर ऐं जो रुस्तम खे नई ज़बूअ मथां थोरो कयो इहो न ऐं हींअर बिल्कुलु सही सलामत आहे शुक्र है मुझे मालिक मुझे बचड़े ने खैर कयो अल्हम्दुलिल्लाह मालिक तुंहिंजा लख अॻ में जग जहान जे बचन जो खाए तो मुंहिंजे ढोलण पुट जो बि खाए आमीन आमीन अदा हिन खे वठी वञी पंहिंजे पुटड़े सां मिलाए न त हीअ हिते जो हिते रोईंदे रोईंदे अरे अल्लाह साईं तूं रोण पिटण खे छॾ तूं क्या थी त मां तोखे वठी